खैरपुर गुज़िर ॾींहुं कुदरत थाणे जे हद ॻोठ आंब में मुड़ुस हथां बेदर्दी सां क़तल थियल 3 वरनि जी औरत फिरदौस शेख जंहिंखे बिना गुस्ल ऐं कफ़न जे दफ़नाइण वारे वाक़े जो सरकार जी फरियाद ते कुंदरा थाणे ते केस दाख़िल करे सकर पुलिस ॻुझी इतला ते छापो हणी कातिल जवाबदार मुनव्वर वल्द बहाउद्दीन भाभो खे गिरफ़्तार करे कुंदरा पुलिस हवाले करे छॾियो, जंहिंखां पोइ वधीक जांच हलंदड़ ओॾां बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त न क़तल में हिकु जवाबदार न पर घर जा ॿिया भाती बि मुलविस आहिनि जेके घर ख़ाली करे फ़रार थी विया ऐं खॾो खोटण बिना गुस्ल ऐं कफ़न सां पुरण में बराबरि जा शरीक हुआ। पर पुलिस सिर्फ़ हिकु जवाबदार मथां केस दाख़िल कयो आहे जॾहिं त कातिल जवाबदार क़तल जो एतराफ़ कंदे चयो त ग़ैरत जे मामले ते क़तल कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।